हैदराबाद में पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तरफां जश्न आज़ादी क्रिकेट टूर्नामेंट मुनक़द कराई वई। नियाज़ स्टेडियम में मुनक़द करायल जश्न आज़ादी टूर्नामेंट में हैदराबाद जर्नलिस्ट ऐं हैदराबाद PCB ऑफिशियल जे टीमुनि हिस्सो वरितो। टूर्नामेंट में शरीक माण्हुनि ऐं रांदीगरनि जो चवणु हो त हैदराबाद में इंटरनेशनल लेवल जो ग्राउंड हुजण बावजूदि रांदि नथी कराई वञे। जश्न आज़ादी टूर्नामेंट मुनक़द थियण सां नियाज़ स्टेडियम जूं रौनकूं ॿीहर बहाल थी रहियूं आहिनि। हेॾियूं रांदियूं जेके आहिनि थियणु खपनि ऐं हीअ त तमामु हिकिड़ो पॉज़िटिव जेको आहे सो आहे क़दम जेके जिन बि क़दम खंया विया उन्हनि जो तमामु घणो थोराइतो आहियां। नियाज़ स्टेडियम खे आबाद करण जे लाइ मैच तमामु सुठो थियो ऐं हिकिड़ो फाइटिंग ऐं सुठो हिकिड़ो इंजॉय कयोसीं। अॼु सहाफ़ियों को बहुत कम टाइम मिलता है ऐसी एक्टिविटी, लेकिन आज हमें खेल के बहुत ज़्यादा मज़ा आया और हम चाहते हैं कि ऐसी जो है तकरीब हम सहाफ़ियों के लिए मुनक्किद होनी चाहिए। इससे बहुत से सहाफ़ियों में अवेयरनेस आती है और अच्छी खेल का मुजाहरा पेश करते हैं। हम आज के इवेंट से बड़े खुश हैं। हैदराबाद के क्रिकेटरनि मुतालबो कयो आहे त नियाज़ स्टेडियम के अपग्रेड करे उते इंटरनेशनल लेवल जी क्रिकेट खिलाई वञे। कैमरामैन नसीब रिंद सां गॾु गुलाम फरीद लाको, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।